मुराद सुठी सलाह दे पियो। हे असांजो दुश्मन ना है जो असांखे ग़लत सलाह ॾींदो। अमा जेकॾहिं पुलिस खे हथ ॾियणो आहे त मां ॾींदुसि। सोटो वॾो आहे, सोट जो ॿार रहणु ज़रूरी आहे। रईस शानवाज़ ख़ान जेकॾहिं मुराद खे घुराए करे असांजे कदमनि ते झुकाए थो ऐं असांजूं ॻाल्हियूं मञाए थो त पोइ मंसूर ख़ान जे बारे में सोचींदासीं, न त ॿिन्ही तरफ़नि खां असांखे दुश्मनी विहाइण जो को बि शौक़ु कोन्हे। अमा मां इहो चाहियां थो त मां जेको शऊर मर्दनि में बेदार कयां थो न, उहा सुजाॻी तव्हां औरतुनि में बि आणियो। छो त मां चाहियां थो जेकी असां हक़ जी जंग जोट रहिया आहियूं, इनमें सिर्फ़ु मर्द न पर असांजूं दिलेर औरतूं असां सां कुल्हो कुल्हे में मिलाए विढ़नि। मां इन ॻाल्हि खां इनकार त नाहे कयो त मां मिठण सां शादी नथी करणु चाहियां। जेकॾहिं तूं राज़ी आहीं, शादी अॼु कयूं या साल खां पोइ, कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? मुआ शिरड़ी, जेकॾहिं छोकिरी साल घर में वेहे थी त तो मथां कहिड़ो भार आहे? तव्हां असांजा मुहाफ़िज़ आहियो, पर तव्हां जे इन्हनि किरियल आदतुनि जे करे अॼु बच्चो तव्हां खां नफ़रत थो करे। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।